बाग़ी यूसुफ जे साम्हूं कट लॻी वियो आहे। जेके बि ॻोठाणा आहिनि इलाही, जेके बि रहवासी आहिनि, यूसी जाफ़राबाद, यूसी चन्ना, यूसी आराज़ी ऐं तमामु ॻोठ हिते जेको आहे सो अञा ताईं शहरी ॻोठाणा फाथल आहिनि। तो असां उन्हनि खे अपील था कयूं त पंहिंजा ॻोठ ऐं शहर ख़ाली करे वञनि, न त जेको आहे सो बाग़ी यूसुफ जे साम्हूं कट लॻी वियो आहे। तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। असां हींअर वीडियो भरे रहिया आहियूं, तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं। जेके बि दोस्त अञा नथा निकिरनि उन्हनि खे असां अपील था कयूं, जेके बि ॻोठाणा आहिनि नथा निकिरनि उन्हनि खे असां अपील था कयूं निकिरी वञनि, पंहिंजा घर ॻोठ ख़ाली करे वञनि। पाणी तमामु तेज़ आहे, तमामु तेज़ी सां वञी रहियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो तमामु तेज़ीअ सां। हीअ पाणी अधु कलाक में सभु यूसियूं ॿोड़े वेंदो। असां उन्हनि खे अपील था कयूं ॻोठाणनि खे त तमामु जल्द निकिरनि, न त हीउ जेको आहे सो तमामु पाणी तेज़ीअ सां वञी रहियो आहे। हीउ तमामु घणो नुक़सानु कंदो।